वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर करे रहिया आहियूं। सईद ज़ैन शाह जी अॻवाणी में सखर खां कराची लाइ निकितल SUP जे काफ़िले जो मंज़िल ॾांहुं सफ़र जारी आहे। प्यादल सिंध मार्च रात आमरी जे ॻोठ न्यू सुनहरी में तरसण खां पोइ काज़ी अहमद ॾांहुं रवानो थी वियो आहे। प्यादल सिंध मार्च जी अॻवाणी कंदड़ सैयद ज़ैन शाह, अमीर आज़ाद पंवर समेत काफ़िले में शामिल कारकुननि जो विख ते शानदार इस्तक़बाल कयो पियो वञे। गुलनि जी वर्खा कई पई वञे। PP सिंध खे उॾहीअ जी आंख खाई रही आहे, जंहिं करे सिंध खुशहाल थियण बदिरां बदहालीअ जो शिकार थी वई आहे। सैयद ज़ैन शाह जो इहो चवणु हुयो। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, सैयद ज़ैन शाह जी अॻवाणी में सखर खां कराची लाइ निकितल SUP जे काफ़िले जो मंज़िल ॾांहुं सफ़र जारी आहे। प्यादल सिंध मार्च रात आमरी जे ॻोठ न्यू सुनहरी में तरसण खां पोइ काज़ी अहमद ॾांहुं रवानो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर सागर सोलंकी। जी सागर, छा तफ़सील आहे, आगाह कजो। हाँ जी, सिंधी कौम में जागृत तमाम सियासी माशी समाजी बहाली जे लाइ सखर खां SUP सदर सैयद ज़ैन शाह जी फरमानी में निकितल सिंध प्यादल मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। प्यादल सिंध मार्च जो काफ़िलो रात आमरी जे ॻोठ न्यू सुमेरी में तरसण खां पोइ अॼु सुबुह पंहिंजी अॻी मंज़िल काज़ी अहमद तरफ़ रवानो थी वियो आहे। प्यादल सिंध मार्च तव्हां सैयद शाह, अमीर आज़ाद पंवर, रोशन अली बुर्रो, जगदीश आहूजा समेत काफ़िले जे असीरनि जो विच ते शानदार इस्तक़बाल कयो पियो वञे। उन सिलसिले में सिंध प्यादल मार्च काफ़िले जी आजा करण जे लाइ सन समेत महाजन तिलके जे हज़ारनि तइदाद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान SUP कारकुननि आमरी काज़ी अहमद पुल ते पहुचण वक़्तु काफ़िले जे शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी हार पाराए गुलनि जूं पतियुनि सां निखार कयूं आहिनि। उन मौक़े ते सिंध प्यादल मार्च जे सरवान सैयद ज़ैन शाह काफ़िले खे ख़िताब कंदे चयो त सिंध खे पीपल्स पार्टी अॾोही जी खाई रही आहे, जंहिंजे करे सिंध खुशहाल थियण बदिरां बदहाली जो शिकार आहे। सिंध जा माण्हू नाजाइज़ हुकूमत जे घाणे में पीसी रहिया आहिनि। नाइंसाफ़ी उरूज ते आहे, जंहिंजे करे सिंध जे माशी सियासी समाजियात ख़तम थी चुके। असांजो ही सिंध मार्च सिंध जी खुशहाली जे लाइ आहे, जेको कराची ताईं पहुचंदो। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी सागर सोलंकी अपडेट करण लाइ।